الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاة والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا حبیب اللہ الصلاة والسلام علیک یا نبی اللہ وعلی آلک واصحابک یا نور اللہ نویت سنت الاعتکاف فرمان مصطفیٰ صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم جہمت ڈہ بیرا درد پاک پڑھو اللہ تبارک و تعالیٰ انتے 100 رحمتوں نازل فرمائے تھو جہاں 100 بھیرا درد پاک پڑھو اللہ تبارک و تعالیٰ ان کے بنی اکھین کے وچ میں لکھی چھڑیندو ہے تو ہی بانو نفاق دوزخ جی باہ کھان آزاد ہے صلو علی الحبیب صلی اللہ تعالیٰ علی محمد صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم حضرت سیدنا عیسیٰ روح اللہ علی نبینا علیہ الصلاۃ والسلام وٹ ایک پیالو ہو پان وہ پیالو بھی چھڈے ڈنوں یعنی پان وٹ نہ رکھوں تو ہی بھی دنیا جو مال ہے موکے ہی نہ گھرجے ماں ہاتھ ساں ہی پانی پیندس یعنی بین جو مال ڈسی پان مالدار بن جان جا خواب ڈسن کے بدراں جیکو مال یعنی پیالو ہو وہ بھی پان وٹ نہ رکھوں اڑی طرح بین کافی بزرگ سگورن جا واقعہ ہیں تو وہ پان وٹ کچھ بھی نہ رکھندا ہوا جیکو ایندو ہو ورائے چھڑیندا ہوا پان مجھا آقا صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم پنجے لائے بے وقت جی مانی بچائے نہ رکھندا ہوا اڑی طرح کئی اولیاء کرام جا واقعہ ہیں تو ایک وقت جو کھائی ورتو ہانے جیکو بچو وہ صدقو خیرات کرے چھڑیوں بے وقت جی مانی ملن جو کو ظاہری سبب نہ ہوندو وہ اللہ پاک جے نیک بانا توکل کندا ہوا اللہ پاک دے بھروسو کندا ہوا جے کڈیں انسان کے نقل کرنی ہے تو اڑن مانن جی نقل کرے کاش انہن نیک مانن جے قدمن جی مٹی اساں کے ملی ونے اساں جو بھی اللہ پاک جی بارگاہ میں کو مقام مرتبہ تھی ونے اے عاشقان رسول علم نفسیات جے ماہرن مطابق احساس کم تری پان کا شے نہ ہے ہی محض ایک احساس ہے جیکو شخص احساس کمتری جو شکار تھیندو ہے وہ اصل میں 3 یا انہن 3 ماں کنहिं ایک نفسیاتی مرض جو شکار تھیندو ہے ان کرے وہ احساس کمتری میں مبتلا تھی ویندو ہے وہ 3 نفسیاتی بیماریوں ہی ہیں نمبر پہروں ناشکری نمبر 2 زندگی جو کو واضح مقصد نہ ہون نمبر 3 خوش فہمی شکر گزار بنجی ونے جیکو مانو احساس محرومی جا شکار ہیں وہ کہیں نہ کہیں حد تائیں پانچو پان کا بدگمان ہوندا ہیں انہن کے لگندو ہے تو مکھے تو کچھ نہ ملیو ہے مجھے قسمت میں تو رگو محرومی ہیں جہاں تو یہ نہ ہوندو اللہ پاک ہر ایک کے نعمتن سے نوازیو ہے دنیا میں کو ایک انسان بھی اڑو نہ ہے جن کے بے شمار نعمتوں نہ ملیو ہوجن فرض کہو جیکڈیں کو اندھو ہے جیکڈیں کو اندھو ہوجے منڈو ہوجے گونگو ہوجے غریب ہوجے فقیر ہوجے انہن محرومین کے باوجود بھی ان وٹ کروڑے مالیت جو نعمتوں ہر وقت موجود ہوندیوں ہیں اللہ کریم قرآن کریم میں ارشاد فرمائے تو ترجمو کنز الایمان جیکڈیں تواں اللہ جو نعمتوں گنیو تو انہن جو شمار کرے نہ سگندو ان آیت سگوری تے تھوڑو تھدی دل سے غور فرمایو ہی واقعی حقیقت ہے اللہ پاک اساں سبنی کے ایتریوں نعمتوں عطا کیوں ہیں جو اساں چاہیندے بھی ان کی گڑپ کرے ہی نہ تھا سگوں ہتھ اللہ پاک جی نعمت کن اللہ پاک جی نعمت پیر اللہ پاک جی نعمت متھو اللہ پاک جی نعمت دماغ اللہ پاک جی نعمت جسم جو اندرونی نظام دل جگر پھپڑ مادو آنڈرا یہ سب اللہ پاک جو نعمتوں ہی تھا انہن سبنی نعمتن جی گڑپ کرن تے رہو پرے اساں کے کدیں کدیں انہن نعمتن جا نالا بھی معلوم نہ ہوندا جی ہاں اساں جے جسم جے اندرونی نظام میں کیترا عضو اڑا ہیں جن کے اساں استعمال تے کرے رہے ہیں پر اساں کے انہن جا نالا تائیں بھی معلوم نہ ہیں یہ سب اللہ پاک جو نعمتوں ہی تھا ایک وڈو امیر شخص ہو ان جے اکھین جا پنبڑ یعنی اوا کھل جیکا اکھین کے ڈھکے تھی کم کرن چھڑے وئی پان مرادو آٹومیٹک نظام جیکو اللہ پاک اساں کے عطا کیو ہے تھوڑو کو ککھ اڈامی اکھ جی طرف ودندو ہے تا اکھ از خود بند تھی ویندی ہے ان امیر شخص کے ہی مسئلو تھیو تو ان جے اکھین جے پنبڑن جی رگن کم کرن چھڑے ڈنو سندن اکھین جو ہی پان مرادو نظام خراب تھی ویو یعنی ہو پانجی مرضی سے اکھیوں بند نہ کرے سگندو
दुनिया जो अमीर तरीन शख़्स हो, लखें करोड़ें रुपया इलाज ते ख़र्च कयईं पर शिफ़ा न मिली। हिकु भेरे कंहिं उन अमीर शख़्स खां पुछियो, जनाब अव्हांजी ज़िंदगी जी सभ खां वॾी ख़्वाहिश कहिड़ी आहे? उन थधो साह खणी चयो, काश मां पंहिंजूं अखियूं पंहिंजी मर्ज़ी सां खोले सघां। और फरमायो, हीअ अल्लाह पाक जी केॾी वॾी नेमत आहे जेका असांखे मुफ़्त में मिलियल आहे। असां वटि अलमियो हीअ आहे त असां नादान माण्हू पंहिंजी महरूमियनि खे तवजो में रखूं था, पर अल्लाह पाक जी ॾिनल नेमतुनि खे तवजो में नथा रखूं। हज़रत राबिया बसरिया रहमतुल्लाह ताला अलैहा मशहूर वली हुई, वॾी नेक इबादत गुज़ार हुई। हज़रत मोहम्मद बिन अमरू रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा, हज़रत राबिया बसरिया जे घर में सॼो साज़ो सामान जेको 6 शयुनि ते मुश्तमिल हुयो। हिकिड़ी फरासी, हिकु मटु, हिकु प्यालो, हिकु थुल्हो ऊनी कपिड़ो, उन ते पाण निमाज़ पढ़ंदियूं हुयूं ऐं उन ते आराम कंदियूं हुयूं। ऐं तक़रीबन 2 गज़ डिघी बांस वारी हिकु किली हुई। ऐं नंबर 6 उन ते उहो कफ़न लटकियल रहंदो हो। हिकु भेरे हज़रत सैयदना सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत राबिया बसरिया रहमतुल्लाह ताला अलैह जी गुरबत ऐं तंग हाली खे ॾिसी अर्ज़ु कयो, ए उम्मे अमरू, मां अव्हां जे रहम जोगी हालति ॾिसी रहियो आहियां। जेकॾहिं अव्हां पंहिंजे फलाणे पाड़ेसिरी वटि वञो त हू अव्हां खे अहिड़े हाल ते न रहणु ॾींदो, यानी हू अव्हां जी माली ख़िदमत खे पाण लाइ शरफ़ सम्झंदो। उन ते हज़रत राबिया बसरिया रहमतुल्लाह ताला अलैहा फरमायो, सुफ़ियान, तव्हां मुंहिंजे हाल में कहिड़ी कमी ॾिठी? छा मां मुस्लमान न आहियां? इस्लाम उहा इज़त आहे जंहिंसां ज़िलत न आहे। इस्लाम उहा मालदारी आहे जंहिंसां मोहताजी न आहे। इस्लाम उहा महबत आहे जंहिंखां वहशत न आहे। अल्लाह जो कसम, मां दुनिया जे हक़ीक़ी मालिक अल्लाह पाक खां बि दुनिया घुरंदे हया कंदी आहियां। त जेको दुनिया जो मालिक ई न आहे, यानी उहो मालदार माण्हू, उन खां दुनिया कीअं घुरां? अहिड़ी हिकमत भरी गुफ़्तगू ॿुधी हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैह वापसि हलिया विया। संदन ज़बान ते ही लफ़्ज़ हुआ, मूं अहिड़ी गुफ़्तगू कॾहिं न ॿुधी हुई। दौलत दुनिया के पीछे तू न जा, आखिरत में माल का है काम क्या? माल दुनिया दो जहाँ में है वबाल, काम आएगा न पेशे रब्बे ज़ुल जलाल। ए आशिकान रसूल हज़रत राबिया बसरिया रहमतुल्लाह ताला अलैहा जे हिन मुबारक अंदाज़ ते गौर फरमायो। हिकु त ही जो पाण रहमतुल्लाह ताला अलैहा कनात इख्तियार कई, माण्हुनि अॻियां हथ फैलाइणु पसंदि न कयूं। ॿियो हिन ॻाल्हि ते गौर फरमायो त हज़रत राबिया बसरिया रहमतुल्लाह ताला अलैहा जे साम्हूं जॾहिं संदन गुरबत जो तज़किरो कयो वियो त पाण यकदम फरमायूं, ए सुफ़ियान, तव्हां मुंहिंजे हाल में कहिड़ी कमी ॾिठी? छा मां मुस्लमान न आहियां? इस्लाम उहा इज़त आहे जंहिंसां ज़िलत न आहे। इस्लाम उहा मालदारी आहे जंहिंखां मोहताजी न आहे। अल्लाह पाक असांखे बि हज़रत राबिया बसरिया रहमतुल्लाह ताला अलैहा जे सदके हर वक़्तु नेमतुनि जो शुक्र अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼु दुनिया में ग़रीब त खोड़ आहिनि, नादार कंगाल बि घणा आहिनि, पर अहिड़ो ग़रीब शायदि ॻोल्हण सां बि न मिली सघंदो जेको हीअं चवंदो हुजे त मूं वटि ईमान जी दौलत आहे, मां तमामु वॾो अमीर आहियां। जॾहिं त ईमान सभ खां वॾी दौलत आहे। जेकॾहिं माल ऐं दौलत जी अहमियत ईमान खां वधीक हुजे हा त कारून तबाह ऐं बर्बाद न थिए हा। जेकॾहिं ताक़त कुवत ऐं बादशाह जी अहमियत ईमान खां वधीक हुजे हा त फ़िरौन गर्क न थिए हा। ईमान सभ खां वॾी दौलत आहे। उहा नायाब दौलत हासिलु थियल हूंदी आहे, उन जे बावजूदि माण्हू पंहिंजी ज़ाहिरी गुरबत खे ॾिसी अहसासे कमतरी जो शिकार थी वेंदा आहिनि। ए काश असां बि अल्लाह पाक जी ॾिनल नेमतुनि खे तवजो में रखण वारा बणिजी वञूं। यकीन कयो, जेतिरो असां पंहिंजे महरूमियनि बाबति सोचूं था, एतिरो ई जेकॾहिं अल्लाह पाक जी ॾिनल नेमतुनि बाबति सोचणु शुरू कयूं त महरूमियनि जो अहसास ई ख़तमु थी वञे। उन करे जेकॾहिं इत्मीनान वारी, सुकून वारी, ख़ुशियुनि वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त अल्लाह पाक जे ॾिनल नेमतुनि खे तवजो में रखण जी आदत बणायो। मूंखे छा न मिलियो, इहो सोचण जे बदिरां इहो सोचियो त मूंखे छा छा मिलियो आहे। इंशा अल्लाहुल करीम ग़म दूर थी वेंदा। सिपारे 13 सूरह इब्राहिम जी आयत नंबर 7 में इरशाद आहे, तर्जुमो कंजुल इरफान, ऐं यादि करियो जॾहिं तव्हांजे रब ऐलान कयो त जेकॾहिं तव्हां मुंहिंजो शुक्र अदा कंदव त मां तव्हांखे अञा वधीक ॾींदुसि, ऐं जेकॾहिं तव्हां नाशुक्री कंदव त मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे। तफ़सीर सिरातुल जिनान में हिन आयत जे हवाले सां फरमायो वियो, ख़बर पई त शुक्र सां नेमत घणी थींदी आहे। शुक्र जी हक़ीक़त हीअ आहे त नेमत ॾियण वारे जी नेमत जो उन जी ताज़ीम सां एतिराफ़ करे ऐं नफ़्स खे हिन शइ जो आदी बणाए। हिते हिकु बारीक नुक़्तो हीअ आहे त
त इंसान जन अल्लाह पाक जी नेमतुनि ऐं उन जे तरह तरह फज़लो करम ऐं एहसान जो मुतालो कंदो आहे, गौर कंदो आहे, त उन जे शुक्र में मशगूल थी वेंदो आहे। हिन सां नेमतूं घणियूं थींदियूं आहिनि ऐं इंसान जी दिलि में अल्लाह पाक जी महबत वधी वेंदी आहे। हीउ मक़ाम तमामु मथां आहे ऐं हिन खां आला मक़ाम हीअ आहे त नेमत ॾियण वारे जी महबत एसि ताईं ग़ालिब थी वञे जो दिलि जो नेमतुनि जी तरफ़ रुझान बाक़ी न रहे। हीउ मक़ाम सिद्दीक़नि जो आहे। आयत जी मुनासिबत सां शुक्र ऐं नाशुक्री बाबति हदीस पाक बि ॿुधो त हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जंहिंखे शुक्र करण जी तौफ़ीक़ मिली उहो नेमत जी ज़्यादती खां महरूम न थींदो, छो त अल्लाह पाक इरशाद फरमायो आहे, लाइन शकर तुम लअरीदन्नकुम, यानी जेकॾहिं तव्हां मुंहिंजो शुक्र अदा कंदो त मां तव्हांखे अञा वधीक अता कंदुसि। जंहिंखे तौबा करण जी तौफ़ीक़ अता थी उहो तौबा जी क़बूलियत खां महरूम न थींदो, छो त अल्लाह पाक इरशाद फरमायो, ऐं उहो ई आहे जेको पंहिंजे बाननि खां तौबा क़बूल फरमाए थो। प्यारा इस्लामी भाइरो, अहसास कमतरी खां बचण जो तमामु सवलो हल आहे त असां अल्हम्दुलिल्लाह चवण जी आदत बणायूं। अल्हम्दुलिल्लाह चवणु अल्लाह पाक जो शुक्र आहे ऐं उनखे सभ खां अफ़ज़ल शुक्र करार ॾिनो वियो आहे। का बि भलाई मिले उन जी दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह। जेकॾहिं असां सुबुह खां शाम ताईं सिर्फ़ु इहो गौर कयूं त मुंहिंजी ज़िंदगी में अल्हम्दुलिल्लाह चवण जा केतिरा मौक़ा आहिनि, शायदि असां उन्हनि खे बि शुमार न करे सघूं। सुबुह अखि खुली, इहा बि नेमत आहे, अल्हम्दुलिल्लाह चओ। बिस्तर खां उथण जे लाइक़ु आहियो, अल्हम्दुलिल्लाह चओ। पेर सलामत आहिनि, जूता पाइण जे लाइक़ु आहिनि, अल्हम्दुलिल्लाह चओ। बीहण जे लाइक़ु आहियूं, अल्हम्दुलिल्लाह चओ। गोॾा चुरी सघनि था, हलण जे लाइक़ु आहिनि, अल्हम्दुलिल्लाह चओ। कम जे लाइ निकितो, नौकरी जे लाइ निकितो, अल्लाह पाक तौफ़ीक़ बख़्शी आहे त निकिता आहियूं, लिहाज़ा अल्हम्दुलिल्लाह चओ। शाम जो घर पहुची वियासीं, अल्हम्दुलिल्लाह चओ। ॿारनि खे ॾिठो, अल्हम्दुलिल्लाह चओ। पाणी पीतो त अल्हम्दुलिल्लाह, मानी खाधी त अल्हम्दुलिल्लाह, चांहि पीती त अल्हम्दुलिल्लाह। ईअं अल्हम्दुलिल्लाह चवण जी आदत अपनायो। जेकॾहिं असां सिर्फ़ु अल्हम्दुलिल्लाह चवण जा मौक़ा सोचींदा वञूं ऐं उन्हनि मौक़नि ते अल्हम्दुलिल्लाह चवण जी आदत बि अपनाए वठूं त इंशा अल्लाहुल करीम पंहिंजी महरूमीअ बाबति सोचण जो वक़्तु ई न मिले। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जो कुझु